अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे? उमेद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। भाऊ अमीर हमज़ो सोलंगी सुठो कहाणीकार आहे। अॼु उहो कहाणी ॿुधाईंदो ग़रीब शख़्स जी। हा साईं, मुंहिंजा कहाणी आहे। हिकु ग़रीब शख़्स छोकिरो आहे जंहिंजो पीउ गुज़ारे थो वञे। माउ अमड़ घर में अथसि। पोइ सुबुह जो सवेर उहा अमड़ जेका आहे पुट खे उथारे थी त अबा हाणे जेको आहे त असांजो ॿियो को वारस वही कोन्हे को, किथे का मज़ूरी करे अचु त असां पंहिंजो वक़्तु गुज़ारियूं। पोइ साईं छोकिरो उथी ऐं अमड़ खे जवाबु इहो थो ॾिए, अमा मां मज़ूरी कोन कंदुमि। पोइ जेको आहे माउ पुछेसि थी त अबा मज़ूरी न कंदे त वक़्तु सुठो न गुज़रंदो, ऐं तूं भला छा कंदे अक्सर? पोइ माउ खे चए थो अमड़ खे, अमा मूंखे आहे अंदर में इरादो त कंदुसि शींहनि जो शिकार। माउ चएसि थी अबा तूं जेको आहे हथें ख़ाली बेसहारो, न औज़ार हथ में, न को तोखे को अहिड़ो को आहे बारूद, तूं शींहनि जी शिकार भला असां ग़रीब कीअं कंदासीं? को अमीर करे सघे थो, तूं न करे सघंदी। साईं ख़ैर पर माउ खे इहा ई वरंटी ॾींदो थो अचे त अमा मूंखे अंदर में आहे इहो इरादो त कंदुसि शींहनि जो शिकार। नेठि साईं 2-3 ॾींहं गुज़रिया, माउ हिन खे ईअं चवंदी रही, छोकिरो हिन खे जवाबु माउ खे इहो ॾींदो रहियो त अमा मूंखे अंदर में इहो इरादो आहे त कंदुसि शींहनि जो शिकार। नेठि हिकिड़े ॾींहुं माउ चयसि, अबा जे तोखे इहो शौक़ु आहे ऐं कंदुसि मां शींहनि जो शिकार, त भला हुन शींहनि जे शिकार सां ई हलियो वञ। चई हा मां जेको आहे 2 ॾींहं खनि मूंखे हिते अञा पंहिंजो कमुकार आहे, ऐं मां पोइ ॿिए ॾींहुं या 3 ॾींहं इनशा मां पंहिंजो शींहनि जे शिकार सां निकिरी वेंदुसि। साईं उन छोकिरे छा कयो जो हिकु जोॾनि खां पंहिंजनि दोस्तनि खां कंहिंखां 100 वरितईं, कंहिंखां 50 वरितईं, को मिड़े 1000-1200 ठाहे ऐं हकले वञी उन कंहिं लोहर वटि पहुतो। सलाम वालेकुम वञी उन लोहर सां कयईं। लोहर हिन खां पुछो त अबा कर ख़बर कहिड़े इरादे सां आयो आहीं, या कहिड़ो कमुकार सही? त हिन चयसि, चाचा लोहर मूंखे हिकिड़ी कमान ठाहे ॾे ऐं ॿियो हिकिड़ो तीर ठाहे ॾे, पर अहिड़ो मूंखे तीर ठाहे ॾे जो मां लोहे कोट में हणां त लोहे कोट में जो वापारु थी वियो। तंहिं ते लोहर चयसि अबा 500 या 800 रुपया तुंहिंजो इहो ख़र्चु लॻंदो, तंहिंखां पोइ मां तोखे तीर कमान बेशक अहिड़ो ठाहे ॾींदुसि, किथे बि तूं तीर हणंदे कहिड़ी बि अॻियां दीवार हूंदी, या को बुंड हूंदो, या को वणु हूंदो, उन खे बि ॾारियूं हलियो वेंदो तीर, मां तोखे तमामु ज़बरदस्त ख़ातिरीअ सां ठाहे ॾींदुसि। साईं उहो एडवांस ॾेई लोहर खे वरी मोटी आयो घर। त माउ चयसि अबा तूं मज़ूरी कर वञी, त वरी चयईं माउ खे, अमा मूंखे अंदर में इहो ई आहे इरादो त कंदुसि शींहनि जो शिकार। वरी साईं हिन अमड़ चुप कयूं वञे, पंहिंजो कमुकार करे रहे। वरी हिनखे राति पइजी वई, सुबुह थियो, वञी लोहर वटूं उहो तीर ऐं कमान खणी आयो। अचे माउ जे क़दमनि ते किरी पियो, अमड़ तूं मूंखे दुआ कजां, हाणे मां वञा थो जेको कंदुसि वञी शींहनि जो शिकार। त माउ हिन जी पुठड़ी ठपी, अबा अलाह कोन्हो मुंहिंजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि, तूं भली वञ शींहनि जे शिकार ते। हाणे से माउ खां मोकिलाए ऐं शींहनि जे शिकार ते जवान जो पुटु निकिरी पियो। हकींदो माणींदो, किथे ॾींहुं पवेसि, किथे राति पवेसि, को माण्हू हिनखे मुंहं में पवे, उन्हनि खां पुछे, अड़ा अहिड़ो को ॿेलो किथे सुझेव थो जिथे शींहं घणा रहनि? माण्हुनि चयो हा इहो फलाणो जबल आहे, इन जबल खां परते वेंदे पोइ उते रुॻी जंगल ॿेला आहिनि ऐं उते रुॻी शींहं रहंदा आहिनि। साईं इहो 10 पंधु वठी तोखों मुखों जवान जो पुटु हकले हकले ऐं उन जबल ते वञी चढ़ियो। जॾहिं उतां लही हेठि थियो जबल खां, ॾिसे सुभान अल्लाह, हिकु मादी आहे शीण, सा कंहिं वण हेठां पई आहे। साईं छोकिरो उन झंग में वञी पहुतो, सुभान अल्लाह, अञा हिनखे को ॿियो शींहं या को अहिड़ो को ॿी का नज़र कान शइ आई। हिकिड़ो वॾो ज़बरदस्त बड़ हुजे, उन बड़ हेठां हिकिड़ी शेण वेठी हुजे,
त उन छेण जे वञी मथां पियो। जंहिं महिल उन छेण खे ॾिठईं त हिन छा कयो, कमान में तीर विझी ऐं उन छेण ते सिधो कयईं। सिधो जो कयईं त अॻे वक़्त में साईं हर को ॻाल्हाईंदो हो त छेण चयसि, ए जवान, तुंहिंजे तीर छॾण खां अॻे ई मां मुई पई आहियां, बाक़ी तूं तीर छाखे थो हणी? त हिन खणी हथ पोटे कया त कमान मूं तीर कढियईं ऐं उन छेण खे ॾिठईं त सॼी छेण जेका हुजे बीमार हुजे, हुनजा जेके भुज हुजनि सो छणी विया हुजनि, हुनखे वॾी हिकिड़ी का ज़बरदस्त ख़ारस वठी वई हुजे, जो उन ख़ारस में उहा तमामु मज़बूर थी वई हुजे ऐं अभरी थी वई हुजे, उहा बीमारी हुनखे छॾे कान पई। त उन छेण चयसि त अड़े दा जवान, मूंखे त इहा अहिड़ी बीमारी वठी वई आहे जो मां न आहियां घुमण जहिड़ी, न आहियां को शिकार करण जहिड़ी। सभु शींहं वञी मुल्क में एॾे खाईंदा पीअंदा आहिनि, पोइ राति जो मूं वटि अची वेहंदा आहिनि, बाक़ी जेको आहे सो मां त चुरण पुरण वॾी आहियां, मूंखे वॾी बीमारी थी वई आहे। हिन चयो हाणे तूं ॻाल्हि ॿुध छेण, तूं झंग जो जानवर आहीं, मां इंसानु आहियां। जेकॾहिं तूं मूंसां हल पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां त मां तोखे वठी पंहिंजे घर थो हलां, पोइ तुंहिंजी दवा कराईंदुसि, इनशा अलाह तूं सही सलामत तयारु थी वेंदीअ। पोइ जे तूं मूंखे चवंदीअ त मां पंहिंजे मुल्क ते वञा थी त मां तोखे छॾींदुसि। साईं वाइदा इक़रार करे ऐं शींहं खे उहो शींहं उहो हमराह चारो, हाणे छेण हिन जे पोयों मस वॾी मजबूरीअ सां विखूं खणंदी अचे पई ऐं हिन शींहं खे वठियूं ऐं हे साईं रवानो थियो पंहिंजे ॻोठ। साईं किथे राति पियसि खेर सां उहा बि गुज़ारियईं। सुबुह थियो सिॼ उभिरियो, सॼो ॾींहुं पंधु कयईं, राति जो सिॼु लहे पियो। सिॼ लहण वारे टाइम ते उहा छेण काहे सिधो अचे पंहिंजे घर में पहुतो। साईं मुंहिंजा छेण काहे अचे घर में पहुतो। हिन जी माउ ॾिठो, हिन चयो वञ भाउ पुटु त मूंखे चवंदो हो त मां मूंखे आहे इरादो अंदरि में त कंदुसि शींहनि जो शिकार। हाणे शींहं ख़ुदि शींहं काहे आयो आहे घर में। वञी उन माईअ चाड़े ॾिठो त सुभाणे अलाह आहे त छेण मांदी आहे, हीअ नर न आहे। पुट पुछी अड़े अबा कर ख़बर, हीअ शींहं तूं जहिड़ी जाॻंदी वठी घर में अचे बीहारे थी, हिनखे त का बीमारी थी ॾिसिजे, सॼी चाड़ी खल थी वई आहे, भुज पुठीअ ते अथसि ई कोन। त पुट चयो माउ खे त हा मां, हीअ चारी मजबूर आहे, हिनखे तमामु बीमारी वठी वई आहे, सो इन जे लाइ जेको आहे सो मूंखे ॾाढो हया किसास थियो। अॻिते घणा कुझु शींहं हुया, पर इन खे वठी मां इन लाइ आयो आहियां त पहिरियों मां इन जी दवा कयां, इन खे चाक चङो भलो कयां, पोइ जूं ॻाल्हियूं पोइ पोइ जे हूंदी हयाती तॾहिं वरी साॻे हिन मुल्क में मोटी वेंदुसि, वञी कंदुसि शींहनि जो शिकार। मां चयोसि अबा ठीकु आहे। हिन छा कयो साईं, सुबुह थियो सिधो कंहिं डॉक्टर वटि वियो, फले डॉक्टर खे वञी वठी आयो। अचे उहा छेण ॾेखारियईंसि। डॉक्टर हिनखे चयो बा देरि न कर, निम जा पाणी पटे पन ऐं कोसो पाणी करे पहिरियों त तूं उन पाणीअ सां हिनखे धो साफ़ु कर। ॾाढा हिन निम जे पाणीअ सां पाणी गरम करे पननि सां ऐं जेको आहे सो उन पाणीअ सां बि ऐं छेण खे तमामु सुठे तरीक़े सां धोई तरबड़ कराए साफ़ु सुथिरो कराए ऐं मन माशू करे बीहारियईंसि। डॉक्टर हिनखे दवा ॾिनी त हाणे हिनखे दवा मख, इनशा अलाह त वरी सुभाणे बि तूं अहिड़े तरीक़े सां हिनखे धोई वेंजारे ऐं 3 ॾींहं तूं दवा मखींदसि त इनशा अलाह हिन जे बदन ते सभु वार फुटी तयारु थी वेंदी। साईं जवान अचे महिनत कई, रोज़ु रोज़ु हुन छेण खे धोई साफ़ु करे मन माशू करे ऐं उहा दवा हणी छॾेसि। 3-4 ॾींहं हिन महिनत कई। 3-4 ॾींहंनि खां वरी ॾिठईं त हाउ बेली छेण जे पुठीअ ते सॼी जान ते वार नवां ताज़ा फुटनि था ऐं उहा जेका ख़ारस जा जेका हिन सां हुई बीमारी सां तमामु हिनखे घटि थी वई। ऐं अहिड़े हिसाब सां छेण जी उहा बीमारी ख़तमु थी वई। ॾाढो हिन छेण खे गोश्त वोश्त खाराया। हाणे 15 ॾींहंनि में जा महीना थी वई ऐं जहिड़ी छेण हुई तहिड़ी छेण थी वई ऐं बीमारी बि छॾेसि। हाणे हिते हिन छेण अर्ज़ु कयो हुन छोकिरे खे, अदा मूंखे जिथों वठी आहीं तुंहिंजी वॾी मूं ते महिरबानी, पर तूं मूंखे उते छॾे अचु त तुंहिंजो वॾो मूं ते अहसान थींदो। साईं हिन माउ खां मोकिलाए
ऐं उन शींहं खे वठी ऐं उन साॻे झंगल ॾे रवानो थियो। हली हली वञी उन मंज़िल ते पहुतो। उन शींहं खे उते छॾियईं। हाणे उन शींहं चयसि त अदा तूं जो न चईं थो त मां शींहनि जो शिकार कंदसि, पर हाणे ॻाल्हि ॿुध, कहिड़ो बि कमु कार तुंहिंजो कंहिं शींहं में पवंदो या जहिड़ो बि तुंहिंजो कमु पवंदो तूं हुकुम कंदे असांखे त असां तो वटि उते ईअं ई अची हाज़ुरु थींदासीं, छो तो असांजे मथां मुंहिंजे मथां वॾो हिकिड़ो अहसान करे चयो। बाक़ी अञा मारण जी कहिड़ी ज़रूरत आहे या जंग करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, या तोखे जेका बि शइ खपंदी असां हाज़ुरु थींदासीं। साईं हिन उन वाइदे वचन ते उन शींहं खे उन झंग में छॾे ऐं मोटी आयो ॻोठु। अचे माउ खे पेरनि ते पियो। माउ पुछ सबा कर ख़बर कि अमां मां उन शींहं खे साॻे झंग में छॾे आयसि, जंहिंजे लाइ मूंखे शींहं चयो त असां मां सभिनी शींहनि जी नानड़ी आहियां ऐं तोखे को बि माना शींहं जो गोश्त खपंदो त बि तोखे मिलंदो उते घर वेठे, या को शींहं जो बचो खपंदी त बि तोखे घर वेठे ॾींदासीं अचे। तूं रुॻी जेको आहे सो असां लाइ हुकुम कजांइ, अचे ॻाल्हि कजांइ, असां तोसां हाज़ुरु। बाक़ी जेको आहे मूंखे हिते तूं छॾे वञ। मां सां इहा हक़ीक़त कयईं। मां चयोसि अबा ठीकु आहे, तूं पंहिंजे मर्ज़ी वारो हुई, जेकॾहिं जीअं तूं हलंदे तीअं मां अमड़ आहियां, तोसां राज़ी आहियां। साईं हाणे सुबुह जो सवेल उथी माउ जो चवणु करे का बि थोरी घणी मज़ूरी करे अमड़ जो पेट पियो थो पाले, पर हाणे हिन चयो का अहिड़ी मूंखे ज़रूरत पइजी वेंदी त पोइ मां वरी शींहनि ॾे वेंदुसि। साईं मुंहिंजे मालिक जो शान अहिड़ो थियो जो हिन पासे में हिकिड़ो वॾो बादशाह हुजे हिन ग़रीब जे ॻोठ जे पासे में, उन बादशाह खे का वॾी बीमारी थी वई, जंहिंमें माना हज़ारे लख किरोड़ हुन ख़र्च कया, पर जेको आहे हुनजी जान न पई छुटे। डॉक्टरनि हिनखे चयो अदा जे शींहं जो तोखे खीरु मिलंदो, पोइ तुंहिंजी असां दवा कंदासीं, अलाह कंदो पोइ तूं ख़ुशि थींदी। साईं मजबूर थी वियो, पर इहा हुन ॻाल्हि ॿुधी त फलाणो ग़रीब जेको छोकिरो आहे सो हिकिड़ी शींहं आंदी हुअईं, ताते तयारु करे वरी उन झंग में फिटी करायो आहे। हाणे हिन छोकिरे घुरायां। साईं बादशाह हुन छोकिरे ॾे न्यापो मोकिलियो। साईं छोकिरो अचे बादशाह वटि पेश थियो। बादशाह पुछियईं, बादशाह सलामत, हुकुम कर, तव्हां मूंखे घुरायो आहे? चई तोखे इन लाइ घुरायो अथमि जो तूं इन शींहं सां तुंहिंजो वास्तो आहे, तूं उनखे तयारु करे ऐं झंगल में फिटी करे आहीं। तोखे ख़बर आहे मूंखे वॾी अहिड़ी बीमारी थी वई आहे कोढ़ जी, त मूंखे डॉक्टरनि सभु कंहिं ॾसु ॾिनो आहे त शींहं जो पंहिंजो शींहं जो खीरु तोखे हथु ईंदो, त इन बीमारीअ खे मथां इहो खीरु शींहं जो मखबो त तुंहिंजी बीमारी छॾे वेंदी। इन लाइ मूं तोखे घुरायो आहे, जे महिरबानी थी सघई त मूंखे शींहं जो खीरु वठी आणे। साईं उन बादशाह ऐं छोकिरे खे चयो त महिरबानी करे मूंखे शींहं जो किथां खीरु खपे, त हाणे तुंहिंजो शींहनि सां वास्तो आहे, महिरबानी करे किथां बि मूंखे शींहं जो खीरु आणे ॾे। बादशाह चयोसि इनशा अल्लाह। हिन छोकिरे चयोसि साईं 2 ॾींहं मूंखे पंध में लॻंदा, इनशा अल्लाह मां मोटी ईंदुसि, 3 ॾींहं 4थे ॾींहुं तो वटि हाज़ुरु थींदुसि, इनशा अल्लाह मां शींहं जो खीरु तो वटि खणी। बादशाह वटि थी सिधो बादशाह छोकिरो वियो पंहिंजे घरु, पंहिंजी अमड़ वटि राति रहियो। साईं ॾाढो हुन अमड़ खां सुबुह थियो, सिजु उभरियो, पेरनि ते हथु रखी ऐं उतां थांव को सुठो खईं ऐं हुनखे अमड़ खे चई अमां मूंखे बादशाह चयो आहे त शींहं जो खीरु मूंखे आणे ॾे। त बादशाह खे आहे कोढ़ जी बीमारी, जॾहिं उहो शींहं जो खीरु उन मथां हारबो ऐं उनखे मखबो त शींहं जो साईं इहो कोढ़ जी बीमारी बादशाह वटां हली वेंदी। मां वञा थो अमड़ होॾे। साईं छोकिरो घरों थांव खणी सुठो को कंहिं ट्रामे जो लोटो खईं या कंहिं स्टील जो कयईं, पर सुठो सफ़रो थांव खणी ऐं माउ खां पेरनि ते हथु रखी मोकिलाए ऐं ओॾे झंगल ॾे राही थियो। हलंदे हलंदे वञी उन झंगल वञी पहुतो। उते जो वञी पहुते ॾिसे सुभान अल्लाह त असां ईअं धण शींहनि जा बीठा आहिनि, पर हाणे जेको आहे मूंखे इहा कीअं ख़बर पए त मूं जंहिं शींहं जी दवा कई ऐं उनखे तयारु करे ऐं उनखे छॾे वियोसि, त हाणे भला हेतिरा शींहं बीठा आहिनि, मां त हथे ख़ाली आहियां ऐं ईअं न त मूं त शींहं हमिलो कनि। साईं उते छोकिरो दहलजी उन धण शींहनि खे ॾिसी ऐं बीह रहियो।
कुदरत मुंहिंजे मालिक जो शान थियो अहिड़ो जो जंहिं शीण जी दवा कई ऐं उहा बि उन शीण धण में बीठी हुजे त ॿियनि शींहनि हिन खे ॾिठो त आदमज़ादो आहे ऐं अचे अहिड़े झंगल में त वाह जो असांजो शिकार आहे ऐं शींहं हिन ॾे भॼणु लॻा खाइण जे लाइ ऐं शीण जेॾीमहिल ॾिठो उन त हाणे शीण बि भॻी वठी गज गोड़ूं कयईं ऐं जेको आहे पंहिंजनि शींहनि खे हकिणो केर बि हिन जे वेझो न वञे साईं उहा शीण जेका आहे सभिनी शींहनि जी नानड़ी सो उन जे लाइ उन जूं हकिणूं ॿुधी सभई शींहं बीही रहिया ऐं जेको आहे अचे हुन शीण अचे हुन सलाम वरायसि हुन आदमज़ादे सां हुन मूं पुछियईं त हे आदमज़ादा तुंहिंजो मूंखे वॾो थोरो आहे जेकॾहिं मां न हुजां हिते हे शींहं तोखे खाई वञनि हा दरो दरो करे पर हाणे तुंहिंजो मूं ते वॾो अहसान आहे मूं तोखे परे खां सुञातो आहे उन जे लाइ भॼी अचे मां पुॻी आहियां शींहनि सभिनी खे पोइते कयो अथमि हाणे तुंहिंजो हुकुम छा आहे जेको तुंहिंजो कमकार हुजे त तूं हुकुम कर चई अॼु शीण तोसां मूं वॾो कुर्ब कयो तोखे मूं बीमारीअ मूं छॾायो तोखे तयारु करे ऐं सफ़ा पर ताज़ो करे अचे तोखे हिते छॾियुमि हाणे जेको आहे सो मूंखे ज़रूरत हिन ॻाल्हि जी पइजी वई आहे जो मूंखे शीण जो खीरु खपे साईं शीण जो खीरु खपे थो त 7-8 मांजूं शीणियूं हुजनि शींहनि सां गॾु हिन जो हुकुम कयो त सभई उते शीणियूं अचे बीही रहियसि अॻियां का चएसि मूं जऊं ॾियो खीरु का चएसि मूं जऊं ॾि साईं हिन छा कयो कुझु हुन शीण मूं खीरु ॾुधई कुझु हुन मूं ॾुधई जा त हिन लोटो त भरिजी वियो हाणे लोटो भरिजी वियो ॿाहूं ॿधी सभिनी शींहनि खे शीणनि खे चई बाबा तव्हांजो मूं ते वॾो अहसान थी वियो हाणे इनशा अल्लाह ज़िंदगी हूंदी त तव्हां सां मुलाक़ात कंदासीं न त हीउ तव्हां मुंहिंजो वॾो कमु करे छॾियो जो मूंखे शींहनि जो खीरु मिलियो आहे हाणे मां खणी ईंदुसि असांजे वॾे कंहिं कारण में शींहं साईं शींहनि हिन खे चयो बाबा हाणे तूं भली वञु ज़िंदगी रही त असां में को बि कमकार तुंहिंजो पियो त असां हाज़िर साईं उन्हनि शींहनि खां ऐं उन्हनि शींहनि खां मोकिलाए ऐं उहो खीरु खणी रवानो थियो साईं किथे राति पियसि या 4 पहर ॾींहं जा पियसि मंज़िल हणी अचे पंहिंजे ॻोठु पहुतो अचे पंहिंजे माउ खे पेरनि ते किरियो त अमर चयोसि अबा शींहनि जो खीरु आंदई थी हा मां सॼो लोटो भरे आयो अमर बि ख़ुशि थी ॾाढी त हाणे सुभाणे बादशाह खे खीरु ॾींदो ज़रूरु हिनखे बादशाह को न को वॾो इनाम ॾींदो जंहिंमें असांजी ग़रीबत दूरि थी वेंदी साईं राति जा 4 पहर पंहिंजे घर में गुज़ारे सुबुह जो साझुर अमर खां मोकिलाए ऐं खीरु खणी वञी बादशाह वटि पहुतो सलामकुम जे मालेकुम सलाम बादशाह सलामत जेको तव्हां हुकुम कयो हो सो असां हिन हुकुम जे लाइ बंदा हाज़िर आहियूं ऐं हीउ तव्हांजो खीरु बि असां आंदो आहे साईं बादशाह ॾाढो ख़ुशि थियो हिन खां वठी चए वाह रे वाह जवान अलाए बि किथां वञी तूं शींहनि जो खीरु खणी थो अची तो जहिड़ो को बहादुर दुनिया में थींदो ई कोन ऐं यकदमि बादशाह डॉक्टर घुराया उहो खीरु उन्हनि खे ॾिननि 2-4 ॾींहं बादशाह खे उन बीमारीअ जे मथां उहो खीरु मखियनि साईं बादशाह सफ़ा चाक चङो भलो तयारु थी वियो सफ़ा साईं बादशाह मज़ो बीमारी छॾे वई बादशाह ॾाढो ख़ुशि पियो वक़्तु गुज़रे बादशाह दिलि में ख़्यालु कयो या हिन मूं ते ग़रीब वॾो अहसान करे छॾियो हाणे ठीकु आहे ऐं जेको आहे मूंखे बि अलाह पाक हिकिड़ी न्याणी ॾिनी आहे ऐं जेकॾहिं इहो अहसान हिन जो मुंहिंजे मथां वॾो आहे मूं ते मूंखे हयाती ॾेई छॾी हाणे मां बि को हिन जे मथां अहिड़ो अहसान कयां जो सॼी उमिरि हिन जी ग़रीबत दूरि थी वञे साईं बादशाह जेको आहे त दिलि में ख़्यालु कयो त हाणे पहिरियों अलाह जो नालो आहे जेको आहे सो मां वॾी हिकिड़ी ख़ैरात थो कयां सो उन ख़ैरात खाई पी ऐं जॾहिं दुनिया हेॾे होॾे माण्हू फारक थींदासीं पोइ इन छोकिरे सां हाल अहिवाल कबा ऐं कचहरी कबी साईं बादशाह तारीख़ ख़ैरात जी ॿधी साईं सॼी दुनिया उन ख़ैरात ते आई ख़ैरात हले पई थी सभु को पलथूं आहियूं पंहिंजे अजरकनि ते या चादरुनि ते वेठो आहे हो छोकिरो जो आयो जेको चए पियो मां साईं शींहनि जो शिकार कंदुसि उहो अचे ओकूणो वेही रहियो बादशाह फिरी फिरी अचे हिन खे चयो अवा ॿिया सभई पलथूं वेठा आहिनि
तूं ओकूणो छो वेठो आहीं? चईंसि बादशाह सलामत, ॿिया जेके आहिनि इहे थकल आहिनि ऐं इन्हनि में साहु न आहे जान में, ऐं मूंखे भला कपिड़ा पातल आहिनि ऐं माण्हू इहे वेही रहिया आहिनि ड्राग में की कीअं मां ओकूणो ई वेठो आहियां। साईं अहिड़े हिसाब सां हिनखे तमामु न पियो वेहे हेठि पलथ हणी। बादशाह छा कयो जो पंहिंजी सेज खणी उहा विछाए ऐं चईसि अबा हिन मुंहिंजीअ सेज ते तूं वेह। साईं छोकिरे ॾिठो त हाणे बादशाही सेज आहे, हाणे मां ग़रीब जो हिकिड़ो ॿारु बादशाह, ठीकु आहे बादशाह चवणु कयां थो। छोकिरो चढ़ी उन खट ते वेही इन सेज ते चढ़ी वेही रहियो। नगर बंगर तयारु थिया, खाई पी करार कयनि, सभु को पंहिंजे कमकार सां हलियो वियो, पंहिंजे घर ॾे राही थियो। हिन बादशाह छोकिरे खे चयो बाबा दोस्तो बि मुंहिंजो कमु आहे, तकड़ि न कजां, ॻोठु न वञजां। चई हा भाउ। साईं ख़ैरात हेॾे होॾे थी, बादशाह छोकिरे खे वठी अंदरि बंगले में ऐं भले कंहिं पलंग ते वेहारे ऐं उन छोकिरे खे चयईं अरे छोकिरा, तुंहिंजे मथां मुंहिंजो वॾो राज़ थी वियो, तो मूं ते वॾो हिकिड़ो अहसान कयो, मुंहिंजी तो ज़िंदगी बचाई, इन बीमारीअ मूं तो मूंखे चाढ़ियो ऐं तूं वॾो हिकिड़ो माना जफ़ा सां हिकिड़ो शीणनि जो खीरु खणी आहीं। हाणे जेको आहे मुंहिंजो तो ते एतिरो क़दुरु ईमान ऐं राज़ थी वियो आहे त मूं वटि हिकिड़ी वॾो धीउ वेठी आहे, जेकॾहिं तूं उन सां शादी करीं त मां ॾियण लाइ तयारु आहियां। छोकिरे चयुसि बादशाह सलामत, जेकॾहिं तूं हिन ॻाल्हि में राज़ी आहीं त शादी त मुंहिंजी ॿी थियल कान्हे, तोखे ख़बर आहे मां ग़रीब मिसकिन आहियां, न भेण आहे न भाउ आहे, कुझु बि कोन्हे को, तो हाणे तूं चवीं थो त मां हाज़ुरु आहियां। साईं ॾाढो कमु भलो थी वियो। छोकिरे वञी पंहिंजे माउ सां इहा ॻाल्हि कई। माउ बि चयसि अबा जेकॾहिं अहिड़ो तो ते कुर्ब अलाह जो थिए थो त मूं अमर जूं तोखे दवाऊं आहिनि। साईं बादशाह सां पक पकान थी वई। बादशाह खे चई भाउ असां राज़ी आहियूं, असांजी अमर बि राज़ी आहे। ॾाढो साईं तारीख़ ॿधी वई, धाम धूम सां हुन छोकिरे जो विहांउ थियो ऐं ॾाढा कुर्ब थी विया हुन छोकिरे ते। बादशाह धीउ सां शादी करे अधु राज जो मिलियो, अधु भाग जो वठी वञी पंहिंजे घर पहुतो ऐं माउ खे वञी पेरनि ते पियो, अमर तो मूंखे दुआ कर, हाणे जेको आहे कम सभु थी विया ऐं तोखे मां चवंदो हुउसि अम्मा मज़दूरी मां ॿी न कंदुसि त शींहनि जो शिकार कंदुसि, तो हाणे उन शिकार मूं हे रंग लॻो आहे, हाणे त मां बादशाह थी वियो आहियां, हाणे तुंहिंजी दुआ खपे, सॼी उमिरि पई खा। साईं असांजी कहाणी पूरी थी वई, ज़िंदगी हयाती हूंदी त वरी ॿियूं कहाणियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं।